ओम शांति। अजय जी मुझे तारीख है 10/2/2026। मीठा मीठा गाता रचनता मीठे मीठे बार खुदा तव्हांजो दोस्त आहे, रावण तव्हांजो दुश्मन। इन करे तव्हां खुदा खे प्यार कंदा आहियो, रावण खे जलाईंदा आहियो। कृष्णा कंहिं ॿारनि खे अनेकनि जी आशीर्वाद स्वतः मिलंदी रहंदी आहे। उत्तराज जो ॿार यादि में रही स्वयं बि पवित्र ठहींदा आहिनि, ॿियनि खे बि आसमान ठाहींदा आहिनि। उन्हनि खे अनेकनि जी आशीर्वाद मिलंदी आहे। उहे ॾाढो ऊच पद पाईंदा आहिनि। बाप तां ॿारनि खे श्रेष्ठ ठाहिण जी हिकु ई श्रीमत ॾींदा आहिनि। ॿार कंहिं बि देहधारियुनि खे यादि न करे मूंखे यादि करो। गीता आख़िर उहो ॾींहुं आयो अॼु। ओम शांति। ओम शांति जो अर्थ त रूहानी ॿारनि, रूहानी बाप रूहानी ॿारनि खे सम्झायो। ओम माना मां आत्मा ऐं हीअ मुंहिंजो शरीर। आत्मा त ॾिसण में न ईंदी, आत्मा में ई सुठा व बुरा संस्कार हूंदा आहिनि। आत्मा में ई मन बुद्धि आहे, शरीर में बुद्धि न आहे। मुख्य आहे आत्मा, शरीर त मुंहिंजो आहे। आत्मा खे कोई ॾिसी न सघंदो आहे, शरीर खे आत्मा ॾिसंदी आहे। आत्मा शरीर खे ॾिसंदी आहे, आत्मा खे शरीर न ॾिसी सघंदो आहे। आत्मा निकिरी वेंदी त शरीर जड़ थी वेंदो आहे। आत्मा ॾेखाए में न ॾेई सघंदी आहे। आत्मा खे ॾिसी न सघंदा आहियूं, शरीर खे ॾिसी सघंदा आहियूं। वैसे ही आत्मा जो बाप आहे, जेके ओ गॉड फादर चईंदा आहियूं, उहो बि ॾिसण में न ईंदा आहिनि। उन्हनि खे सम्झिबो आहे, ॼाणबो आहे। असां आत्मा जा सभु ब्रदर्स आहियूं। शरीर में ईंदा आहियूं त चईंदा आहियूं भाउ भाउ, तव्हां इहे भाउ भेण आहिनि। आत्मायूं त सभु भाई भाई आहिनि। आत्माउनि जो बाप केरु आहे? परम पिता। जिस्मानी भाउ भेण हिक ॿिए खे ॾिसी सघंदा आहिनि। आत्माउनि जो बाप हिकु आहे, उन्हनि खे असां ॾिसी न सघंदा आहियूं। त हाणे बाबा आया आहिनि पुराणी दुनिया खे नयो ठाहिण। नई दुनिया सत्युग हुई, हाणे पुराणी दुनिया कलयुग आहे। इन्हनि खे हाणे बदिलणो आहे। पुराणी दुनिया त ख़त्म थियणी ई आहे न। पुराणो घर ख़तमु थी पोइ नयो ठहींदो आहे। वैसे हीअ पुराणी दुनिया बि खलास थियणी आहे। सत्युग खां पोइ त्रेता, द्वापर, कलयुग, पोइ सत्युग अचिणो आहे। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थियणी आहे। सत्युग में हूंदा आहिनि देवी देवताउनि जो राज्य, सूर्यवंशी, चंद्रवंशी। उन्हनि खे चइबो आहे लक्ष्मी नारायण जी डायनेस्टी, उनखे चइबो राम सीता जी डायनेस्टी। त इहे सहज आहे न। पोइ द्वापर कलयुग में ॿिया धर्म ईंदा आहिनि। पोइ देवताउनि जो पवित्र हुया उहो अपवित्र ठही वेंदा आहिनि। इन्हनि खे चइबो आहे रावण राज्य। रावण खे वर्ष जलाईंदा ईंदा आहिनि, परंतु जलंदो ई न आहे। पोइ जलाईंदा रहंदा आहिनि। इहा आहे सभिनि खां वॾो दुश्मन। हिन करे उन्हनि खे जलाइण जी रस्म पयल आहे। भारत जो नंबर 1 दुश्मन केरु? ॿियो पोइ नंबर 1 दोस्त सदा सुख ॾियण वारो ख़ुदा आहे। ख़ुदा खे दोस्त चईंदा आहियूं न। हिन ते हिकु कहानी बि आहे त ख़ुदा आहे दोस्त, रावण आहे दुश्मन। ख़ुदा जो दोस्त आहे, हुनखे कॾहिं जलाईंदासीं न। उहो दुश्मन आहे, इन करे 10 शीश वारे रावण ठाता अथनि। उन्हनि खे वर्ष जलाईंदा आहियूं। गांधी जी बि चईंदा हुया असांखे राम राज्य खपे, है न। गांधी जी बि चईंदा हुया असांखे राम राज्य खपे। राम राज्य में सुख आहे, रावण राज्य में दुख आहे। हाणे इहे केरु सम्झाईंदो? पतित पावन बाबा अची करे असां सभिनि खे हीअ सम्झाईंदा आहिनि। शिव बाबा, ब्रह्मा ऐं दादा। बाबा हमेशह सही बि कंदा आहिनि। बाप दादा प्रजापिता ब्रह्मा बि त सभिनि जो थी वियो न, जंहिंखे एडम बि चइबो आहे। उन्हनि खे ग्रेट ग्रैंड फादर चइबो आहे। मनुष्य सृष्टि में प्रजापिता ब्रह्मा थी वियो।
मनुष्य प्रजापिता ब्रह्मा द्वारा ब्रह्मण रचिबा आहिनि, पोइ ब्रह्मण सो देवता ठहींदा आहिनि। देवता आहियूं पोइ क्षत्रिय वैश्य शूद्र ठहींदा आहिनि। इनखे चइबो आहे प्रजापिता ब्रह्मा। मनुष्य सृष्टि जो वॾो आहे न। प्रजापिता ब्रह्मा जे केतिरा ढेर ॿार आहिनि। बाबा चईंदा रहंदा आहिनि, ईअं आहे साकार बाबा, शिव बाबा ऐं निराकार बाबा। ॻायल बि आहे, प्रजापिता ब्रह्मा द्वारा नई मनुष्य सृष्टि रचंदा आहिनि। हाणे तव्हांजी इहा पुराणी खाल आहे, इहा आहे ही पुराणी दुनिया, रावण राज्य। इहा हाणे रावण जी आसरी दुनिया ख़त्म थियणी आहे। उन जे लाइ इहा महाभारत लड़ाई बि आहे। पोइ सतयुग में हिन रावण दुश्मन खे कोई जलाईंदा ई न। रावण हूंदो ई न आहे। रावण ई दुख जी दुनिया ठाती अथई। ईअं न जंहिं वटि पैसो आहे, वॾा महल आहिनि, उहे कोई स्वर्ग में आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि, भई कंहिं वटि करोड़ आहिनि, परंतु इहे त सभु मिटी में मिली वेंदा। नई दुनिया में पोइ नई खानियूं निकिरंदी रहंदियूं आहिनि, जंहिंसां नई दुनिया जा महल आदि सॼा ठाहींदा। ये पुराणी दुनिया हाणे ख़त्म थियणी आहे। मनुष्य भक्ति कंदा आहिनि सदगति जे लाइ। असांखे पावन ठाहियो। असां विश्व ठही आहियूं। विश्व खे पदत चइबो आहे। सतयुग में आहे ही वाइसलेस, संपूर्ण निर्विकारी। हुते ॿार योग बल सां पैदा थींदा आहिनि। विकार हुते हूंदो न आहे, न देह अभिमान, न काम क्रोध लोभ मोह अहंकार। 5 विकार हूंदा न आहिनि। इन करे हुते कॾहिं रावण खे जलाईंदा न आहिनि। हिते रावण राज्य आहे। हाणे बाप चईंदा आहिनि, तव्हां पवित्र ठहो। हीअ पवित्र दुनिया ख़त्म थियणी आहे। जो श्रीमत ते पवित्र रहंदा आहिनि, उहे बाप जी मत ते हली विश्व जी बादशाही जो वरसो पाईंदा आहिनि। इन लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो न, हाणे त रावण राज्य आहे जो ख़त्म थियणो आहे। सतयुग राम राज्य स्थापना थियणो आहे। सतयुग में ॾाढा थोड़ा मनुष्य रहंदा। कैपिटल दिल्ली ई रहंदी, जिते लक्ष्मी नारायण जो राज्य हूंदो। दिल्ली सतयुग में परिस्तान हुई। दिल्ली ही गद्दी हुई न। दिल्ली सतयुग में परिस्तान हुई, दिल्ली ही गद्दी हुई। रावण राज्य में भी दिल्ली कैपिटल आहे। राम राज्य में भी दिल्ली कैपिटल रहंदी, परंतु राम राज्य में त हीरे जवाहरातनि जा महल हुया, अथाह सुख हुयो। हाणे बाबा चईंदा आहिनि, तव्हां विश्व जो राज्य गवायो, मां पोइ तव्हांखे ॾियां थो। तव्हां मुंहिंजे मत ते हलो। श्रेष्ठ ठहिणो आहे त सिर्फ़ु मूंखे यादि करो, ॿियो कंहिं देहदारी खे यादि न करो। पंहिंजी के आत्मा सम्झ, मुझ बाप खे यादि करो त सतो प्रधान थी वेंदा। तव्हां मूं वटि हली ईंदा, मुंहिंजे गले जी माला ठही करे पोइ विष्णु माला में अची वेंदा। माला जे मथां मां आहियां, पोइ आहिनि ब्रह्मा सरस्वती। उहे सतयुग जा महाराजा महारानी ठहींदा। उन्हनि जी पोइ सॼी माला आहे जो नंबरवार गद्दी ते वेंदा आहिनि। मां हिन भारत खे हिन ब्रह्मा सरस्वती ऐं ब्राह्मणनि द्वारा ठाहींदो आहे स्वर्ग। जो महिनत कंदा आहिनि उन्हनि जा ई पोइ यादगार ठहींदा आहिनि न। उहा रुद्रमाला आहे, उहा आहे विष्णु जी माला। रुद्रमाला है आत्माउनि जी, विष्णु जी माला है मनुष्यनि जी। आत्माउनि जे रहण जो स्थान उहो निराकार परम धाम आहे, जेके ब्रह्मांड चइबो आहे। आत्मा कोई अंडे मिसल न आहे। आत्मा कोई अंडे मिसल न आहे। आत्मा त भिंडी मिसल आहे। असां सभु आत्मा आहियूं, हुते स्वीट होम में रहण वारा आहियूं। बाबा सां गॾु असां आत्मा ई रहंदा आहियूं। बाबा सां गॾु असां आत्मा ई रहंदा आहियूं। उहा आहे मुक्ति धाम। मनुष्य सभु चाहींदा आहिनि मुक्ति में वञूं, परंतु वापसि त कोई वञी न सघंदो न। सभिनि खे पार्ट में अचिणो ई आहे। तेसि ताईं बाप तव्हांखे तयारु कराईंदा रहंदा आहिनि।
तव्हां तयारु थी वेंदव त पोइ जो बि आत्मायूं आहिनि उहे सभु अची वेंदियूं, पोइ सभु खलास थी वेंदो। तव्हां वञी करे नई दुनिया में राज्य कंदा। पोइ नंबरवार चक्र हलंदो। गीत में ॿुधियो न, आख़िर उहो ॾींहुं आयो अॼु। तव्हां ॼाणंदा आहियो जो भारतवासी हाणे नरकवासी आहिनि उहे पोइ स्वर्गवासी ठहींदा। बाक़ी सभु आत्मायूं शांतिधाम में हली वेंदियूं। सम्झाइण ॾाढो थोरो आहे। अलफ बाबा ऐं ॿिए बादशाही। अलफ खे बादशाही मिली वेंदी आहे। हाणे बाबा चईंदा आहिनि मां उहो ई राज्य पोइ वरी खां स्थापना कंदो आहे। तव्हां 84 जन्म भोगे हाणे पतित थिया आहियो। पतित ठहियो, कीअं ठाहियो आहे? रावण। पोइ पावन कीअं ठाहींदो? भॻवानु, जेके पतित पावन चईंदा आहिनि। तव्हां कीअं पतित खां पावन, पावन खां पतित ठहींदा आहियो? उहो सॼी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी। इहो विनाश आहे ई हिन जे लाइ। चईंदा आहिनि ब्रह्मा जी आयु शास्त्रनि में 100 वर्ष आहे न। इहे जो ब्रह्मा आहे जंहिंमें बाप वेही वरसो था ढिलाइनि, उन्हनि जो बि शरीर छुटिजी वेंदो। आत्माउनि खे बि आत्माउनि जो बाप आहे उहो सम्झाईंदा आहिनि। मनुष्य खे पावन ठाहे न सघे। देवताऊं कॾहिं विकार सां न पैदा थींदा आहिनि। पुनर्जन्म त सभु वठंदा आहिनि। बाबा केतिरी सुठी तरह सां सम्झाईंदा आहिनि कि हुते तक़दीर की काथे तक़दीर जगी वञे ॿारनि जी। बाबा ईंदा ई आहिनि मनुष्य मात्र जी तक़दीर जॻाइण। सभु पतित दुखी आहिनि। त्राही त्राही करे विनाश थींदो। त्राही त्राही करे विनाश थी वेंदो। इन करे बाबा चईंदा आहिनि त्राही त्राही करण खां पहिरियों मुझ बेहद जे बाप खे यादि करे वरसो वठो। ये जो कुझु दुनिया ॾिसंदा आहियो सभु ख़तमु थियणी आहे। ये जो बि दुनिया ॾिसंदा आहियो ये सभु ख़तमु थी वेंदी। फॉल ऑफ भारत, राइज ऑफ भारत। इन जो ई खेल आहे। राइज ऑफ वर्ल्ड। स्वर्ग में केरु राज्य कंदा। ये बाप ही वेही करे सम्झाईंदा आहिनि। स्वर्ग में केरु राज्य कंदा, ये बाबा ही वेही सम्झाईंदा आहिनि। राइज ऑफ भारत देवताउनि जो राज्य हूंदो। फॉल ऑफ भारत रावण राज्य हूंदो। हाणे नई दुनिया ठहे थी। बाबत सां पढ़ो था न, नई दुनिया जो वरसो वठिणो आहे। केतिरो सहज आहे। इहा आहे मनुष्य खां देवता ठहिण जी पढ़ाई। इहा बि सुठी रीति सम्झणो। कहिड़ो सां कहिड़ो कॾहिं कॾहिं कोई धर्म ईंदो आहे। मतिलबु इहे बि सुठी रीति सम्झणो। द्वापर खां पोइ ई ॿिया धर्म ईंदा आहिनि। द्वापर खां पोइ ई ॿिया धर्म ईंदा आहिनि। पहिरियों सुख भोगंदा आहिनि, पोइ दुख शुरू थींदो। इहो सॼो चक्कर बुद्धि में विहारणो आहे न। इहो सॼो चक्कर बुद्धि में विहारणो जंहिंसां तव्हां चक्रवर्ती महाराजा महारानी ठहींदा। सिर्फ़ु अलफ ऐं ॿिए खे सम्झणो आहे। हाणे विनाश त थियणो ई आहे। हंगामो एतिरो थी वेंदो जो विलायत सां पोइ वरी अची बि न सघंदा। इन करे बाबा चईंदा आहिनि भारत भूमि सभिनि खां उत्तम आहे। ज़बरदस्त लड़ाई लॻंदी, पोइ हुतां जा हुतां ई रहिजी वेंदा। 50-60 लख बि ईंदा त बि मुश्किल अची सघंदा आहिनि। भारत भूमि सभिनि खां उत्तम आहे। जाते बाप अची करे अवतार वठंदा आहिनि। शिव जयंती बि हिते मल्हाइबी आहे। सिर्फ़ु श्री कृष्ण जो नाम विझण सां सॼी महिमा ई ख़तमु करे छॾी। सर्व मनुष्य मात्र जो लिबरेटर हिते ई अची करे अवतार वठंदा आहिनि।
शिव जयंती बि हिते ई मल्हाईंदा आहिनि। गॉड फादर ही आहे जो सभिनि खे विकार बुराइनि सां दुखनि सां लिबरेट कंदा आहिनि, त अहिड़े बाप खे ई नमन करणो खपे। उन्हनि जी ही जयंती मल्हाइणो खपे। उहे बाप हिते भारत में अची करे सभिनि खे पावन ठाहींदा आहिनि। त इहे सभिनि खां वॾो तीर्थ ठहियो, सभिनि खे दुर्गति सां छड़ाए सदगति ॾींदा आहिनि। इहे ड्रामो ठहियलु आहे। हाणे त आत्मा ॼाणंदा आहियो, संजो बाबा असांखे हिन शरीर द्वारा इहे राज सभु सम्झाइनि था। असां आत्माऊं हिन शरीर द्वारा ॿुधंदा आहियूं। आत्म अभिमानी ठहिणो आहे न, पंहिंजी खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो त कट निकिरजंदी वेंदी। प्योर ठही तव्हां बाप वटि अची वेंदा। जेतिरो यादि कंदा ओतिरो पवित्र बि ठहींदा। ॿियनि खे बि आप समान ठाहींदा त ॾाढनि जी आशीर्वाद मिलंदी। ऊच पद पाए वठंदो। इन करे ॻाल्हि आहे सेकेंड में जीवन मुक्ति। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार श्रीमत ते पवित्र ठही हर क़दम बाप जे मथे हली विश्व जी बादशाही वठणी आहे। बाप जे समान दुखरता सुखरता ठहिणो आहे। ॿियो आहे मनुष्य खां देवता ठहिण जी पढ़ाई सदा पढ़ंदा रहो। सभिनि खे आप समान ठाहिण जी सेवा करे करे आशीर्वाद प्राप्त करणो आहे। वरदान कल्याण जी वृत्ति ऐं शुभ चिंतक भाव। कल्याण जी वृत्ति ऐं शुभ चिंतक भाव द्वारा विश्व कल्याण जे निमित्त ठहिण वारा तीव्र पुरुषार्थी ठहो। तीव्र पुरुषार्थी उहे आहिनि जो सभिनि जे प्रति कल्याण जी वृत्ति शुभ चिंतक भाव रखंदा आहिनि। पर कोई बार बार किराइण जी कोशिश बि करे, मन खे डगमग करे, विघ्न रूप ठहे, पोइ बि तव्हांजो उन्हनि जे प्रति सदा शुभ चिंतक जो अड़ोल भाव हुजे। बाप जे कारण ॻाल्हि जे कारण भाव न बदिले। मतिलबु इन टोटल असांखे सदा सर्व जे प्रति शुभ भावना शुभकामना रखणी आहे। सभिनि खे क्षमा करो, दया करो, हुननि जे लाइ सुठो सोचंदा रहो। कोई तव्हांजी मतिलबु निंदा स्थिति मान अपमान जय पराजय में सदा समान स्थिति मतिलबु बाप समान स्थिति। हर परिस्थिति में वृत्ति ऐं भाव यथार्थ हुजे त तव्हांजे मथां हुनजो प्रभाव न पवंदो। उहो कॾहिं थींदो जॾहिं असां निंदा स्थिति मान अपमान जय पराजय सभिनि में समान स्थिति रहंदी। पोइ कोई बि व्यर्थ ॻाल्हियूं ॾिसण में ई न ईंदियूं। टाइम बची वेंदो। इहे ई विश्व कल्याण जी स्टेज आहे। स्लोगन आहे संतुष्टता जीवन जो श्रृंगार आहे। इन करे संतुष्ट मणी ठही सदा संतुष्ट रहो ऐं सर्व खे बि संतुष्ट कंदा हलो। अव्यक्त इशारो हिकमत अर्थात एकता जो वातावरण ठाहिण लाइ समाइण जी शक्ति धारण करो। भिन्नता खे समायो। हर हिक जी विशेषता खे ॾिसो। कमियुनि खे त बिल्कुलु बि ॾिसणो ई न आहे। जीअं चंद्रमा अथवा सूर्य खे ग्रहण लॻंदो आहे त चईंदा आहिनि न कि हिनखे न ॾिसणो खपे न त ग्रहचारी वेंदी। ईअं ई बाबा चवनि था कंहिंजी बि कमी खे ॾिसंदव त
कमी बि हिकु ग्रहण त तव्हां में बि उहा कमी अची वेंदी। इन करे कॾहिं बि कंहिंजी कमी न ॾिसणी। इन लाइ बाबा छा चईंदा आहिनि कि सदा सभिनि खे आत्मिक दृष्टि सां ॾिसो। आत्मा ॾिसंदा त भाव आहे हिकु बाबा जो पार, त सदा सभिनि जा गुण ई नज़र ईंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति।